नवाज न्यूज़ में भली कार मैं संझा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। पीटीआई सरबराह इमरान खान हुकूमत के चूंडुनि जे ऐलान लाइ 6 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। जून जे ऐलान जे लाइ चूंडुनि जो ऐलान इतिहादी जमायतूं गॾिजी कंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जो इमरान खान जे बयान ते रद्दअमल। चवे थो चूंडूं हाराइण खां पोइ बि इमरान खान चवंदो त चूंडूं ॿीहर करायूं वञनि। इमरान खान 6 लख माण्हू वठी आयो त मुतालबे जी हिमायत कंदुसि। इमरान खान सॼी राति तौहीन अदालत जा ऐलान कंदो रहियो। सुप्रीम कोर्ट सां ग़लति बयानी करे इमरान खान सुप्रीम कोर्ट आयो। अदालती फ़ैसिले जी आड़ में विगुड़े जथे सॼी राति भॼड़ा कई। पीटीआई जे कारकुननि वटि हथियार हुआ। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चवे थी पुलिस ऐं रेंजर्स जहिड़ी तरफ़ पंहिंजा कम सर अंजाम ॾिना। इहो साराह जोॻो अमल आहे। अवाम खूनी मार्च ऐं फ़साद जी सियासत खे रद्द करे थो। इमरान खान नाकाम सियासत जो ऐलान करे हथे ख़ाली घर वापसि वियो। नियाज़ी पाकिस्तानी तरक्की ऐं अवाम जे रोज़गार ख़िलाफ़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कई। सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते लार्जर बेंच जोड़े छॾी। सुप्रीम कोर्ट जे हुकम बावजूद इमरान खान कारकुननि खे डी चौक उमाणियो। कारकुननि सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो। दरख़्वास्त में मौक़िफ़ गुज़िरियल हफ़्ते पाकिस्तानी वफ़द जूं IMF सां तामीरी ॻाल्हियूं थियूं। फ्यूल ऐं बिजली ते सब्सिडी ॾेई गुज़िरियल हुकूमत मुआइदे जी भनकड़ी कई। IMF सां माली साल 2023 जी माली हदफ़नि बाबति ख़्यालनि जी ॾेवट थी। हुकूमत बजट खसारो घटि करण लाइ पुरज़म आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं माली पोज़ीशन खे मुस्तहकम करण लाइ सख़्त मालियाती पॉलिसी जी ज़रूरत आहे। IMF प्रोग्राम जारी रखण ऐं पाकिस्तान खे तरक्की जी राह ते आणण लाइ पुरज़म आहे। इमरान खान जे ऐलान खां पोइ कराची जे इलाइक़े नुमाइश औरंगी वटि लॻल धरणो ख़त्म। तहरीक इंसाफ़ जे धरणे खां पोइ रोड खे ट्रैफ़िक लाइ खोलियो वियो। शहीद अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस में मुलविस मुख्य जवाबदार ॾोह जो एतराफ़ करे वरितो। गिरफ़्तार थियल मुख्य जवाबदार मुश्ताक सहते पुलिस खे जाइ वारदात ते खारे छॾी। शहीद साफ़ी जो प्रेस कार्ड पर्स ऐं लोगो हथ। जवाबदार मुश्ताक सहते वाक़े बाद सामान झंग में पूरे छॾियो हो। मीरजोकोट में जवाबदारनि जे मुबैना ॿिनि औरतुनि सां ज़्यादती जी कोशिश। मुज़ाहिमत ते सख़्त तशद्दुद। औरतुनि जी रेड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची हिकु जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले कयो। टडोबागो में हिकु ॾींहुं अॻु घरां निकितल ॻोठ सिद्दीक़ मल्हा जे रवासी नौजवान जो लाश हथायो। संजोचांग में अंसारी फार्म रवासी अलॻि तो पुट मुनीर आराई जो लाश हथायो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं खानपुर में महीनो अॻु अगवा थियल अब्दुल सबूर कल्होड़ो ऐं अली अकबर हकड़ो बाज़ियाब न थिया। धाड़ियलनि पारां मुख़बिरनि जी आज़ादी लाइ 1.5 करोड़ भुङ तलब करण वारी धमकी बाद JUI जो इजलास। JUI आचर जे ॾींहुं फैज़ू थाणे आॾो धरणो हणण जो ऐलान करे छॾियो।